सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक 6 शिकलियुनि जी भेट कंपेरिज़न ऑफ शेप्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो आम तौर ते असां मुख़्तलिफ़ शयुनि खे पाण में भेटींदा आहियूं। असां छाजे लाइ भेटींदा आहियूं? इन लाइ भेटींदा आहियूं त असांखे ख़बर पए त ॿिन्ही जे ख़ासियतुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। उन में असां चवंदा आहियूं त हिकिड़ी नंढी आहे, ॿी वॾी आहे, या हिकिड़ी डिघी आहे ऐं हिकिड़ी कद जी बिंदरी आहे। ऐं अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ असां हुन मां नतीजा अख़ज़ कंदा आहियूं भेटण में असां। सो अहिड़ी तरह असां जामेट्री जे शिकिलुनि खे बि पाण में कंपेयर कंदा आहियूं या भेटींदा आहियूं। ऐं उन जे भेट जे नतीजे में असां नतीजा अख़ज़ कंदा आहियूं त छा उहे हिकु जहिड़ियूं आहिनि, छा उहे बिल्कुलु हिक ॿिए सां ठहकंदड़ आहिनि, या छा उहे बिल्कुलु हू बहू हिकु जहिड़ियूं आहिनि यानी आइडेंटिकल आहिनि, या छा उहे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। हिन सबक में असां इहो ई सिखंदासीं त जामेट्री जी शिकिलुनि खे असां कीअं भेटींदा आहियूं ऐं उन मां कीअं नतीजा अख़ज़ कंदा आहियूं ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां मद्देनज़र रखंदा आहियूं भेटण जे वक़्तु। वारो अचो त असां हिन तस्वीर खे ॾिसूं। हिकिड़ी मुस्ततील तस्वीर आहे जंहिंजो अंदरां कपिड़े वांगुरु आहे ऐं चौधारी अछी पटी अथसि, बॉर्डर अछे रंग जो अथसि। हाणे जेकॾहिं मां हिन तस्वीर खे कॉपी कयां ॿ दफ़ा, हिकिड़ो दफ़ो मूं कॉपी करे बिल्कुलु ओढ़ी रखी ऐं ॿियो दफ़ो मूं उनखे कॉपी करे अंदरि उन में कपिड़े जी जाते पथर वारो अंदरि डिज़ाइन ॾेई छॾीमांसि। अचो त अञा बि हिनखे थोरो कॉपी कयूं। हाणे हिन ॿी तस्वीर खे मूं जेको आहे कॉपी करे हिनखे थोरो टेढ़ो करे छॾियो। छा ही टे तस्वीरूं हिकु जहिड़ियूं आहिनि? हा, बिल्कुलु हिकु जहिड़ियूं आहिनि। टेढ़ी थिए त छा थियो? ही ऐं ही टे बिल्कुलु हिकु जहिड़ियूं आहिनि, हू बहू हिकु जहिड़ियूं आहिनि। भला हीअ हिन में डिज़ाइन थोरो फ़र्क़ु आहे, बाक़ी हूअं त साइज़ साॻी अथनि, शायदि शिकिल बि साॻी अथनि। पर भला जेकॾहिं मां हिनखे नंढो करे हीअं करे छॾियां, हाणे ही माप में त नंढी थी वई, पर आहे इहो बि साॻियो ई मुस्ततील ऐं अंदरि साॻियो ई कपिड़े वारी डिज़ाइन। भला जेकॾहिं मां हिकिड़ी ॿी कॉपी करियां तस्वीर ऐं उनखे जेकॾहिं मां करे छॾियां हीअं, पंहिंजा साइज़ूं मटाए छॾियां, अंदरि पैटर्न मटाए छॾियां, त हीअ छा थींदी? हाणे मूं वटि तस्वीर में जेको आहिनि साम्हूं 1 2 3 4 ऐं 5 तस्वीरूं आहिनि जेका मूं हिन ई तस्वीर मां ठाहियूं। हाणे जेकॾहिं मां ॾिसां त इन्हनि खे पाण में मां कंपेयर करे सघां थो, भेटे सघां थो। जेकॾहिं भेटींदुसि त हीअ मुंहिंजी हूंदी असल तस्वीर। हीअ जेका आहे उहा बिल्कुलु हू बहू उन जहिड़ी आहे। हीअ तस्वीर हू बहू त कोन्हे पर ठहकंदड़ आहे, यानी हिनखे जेकॾहिं हिन जे मथां रखां त हीअ बिल्कुलु हिनखे पूरो कवर करे वेंदी, असां ठहकी ईंदी। हीअ कद बुत में नंढी आहे पर हूअं आहे हिकु जहिड़ी, ऐं हीअ त बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, कद बुत में बि मुख़्तलिफ़ आहे ऐं जेको आहे हुनजे मापुनि में मुख़्तलिफ़ आहे ऐं अंदरि जेका डिज़ाइन अथसि उन में मुख़्तलिफ़ आहे। सो असां ॾिसी सघूं था त असां जॾहिं मुख़्तलिफ़ तस्वीरुनि खे भेटियूं था त असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा रिज़ल्ट्स अचनि था, यानी हू बहू थी सघे थी, ठहकंदड़ थी सघे थी, हिकु जहिड़ी थी सघे थी ऐं मुख़्तलिफ़ थी सघे थी। हिन सबक में असां इहो ॾिसंदासीं त कहिड़ियूं तस्वीरूं जेके आहिनि उहे हूबहू हूंदियूं आहिनि, कहिड़ियूं ठहकंदड़ हूंदियूं आहिनि, कहिड़ियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं कहिड़ियूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। जेके जोड़ा मिलिया उहे मिलिया हू बहू शिकिलुनि जा, ठहकंदड़ शिकिलुनि जा, हिकु जहिड़ियुनि शिकिलुनि जा ऐं मुख़्तलिफ़ शिकिलुनि जा। हिन खे असां अंग्रेज़ीअ में आइडेंटिकल चवंदा आहियूं। ठहकंदड़ जेके आहिनि उनखे असां कांग्रुएंट चवंदा आहियूं। जेके हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां सिमिलर चवंदा आहियूं ऐं जेके मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां डिफरेंट चवंदा आहियूं। सो हूअं त असां शिकिल ॾिसी ऐं सम्झी वेंदासीं त शिकिलूं कहिड़े क़िस्म जूं आहिनि, आइडेंटिकल आहिनि, कांग्रुएंट आहिनि, सिमिलर आहिनि या डिफरेंट आहिनि। पर जामेट्री जे शिकिलुनि खे असां कीअं चई सघंदासीं त छा आहिनि? उन लाइ असां जामेट्री जे शिकिलुनि जूं ख़ासियतूं ॾिसंदासीं। शिकिलुनि में कहिड़ियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि? पहिरीं ख़ासियत हूंदी आहे उनजी शेप जी, स्क्वायर, रेक्टेंगल, ट्रायंगल, पॉलीगॉन, सर्किल वग़ैरह, यानी हुनजो डोल, सूरत ऐं शबीह, इहो हुनजी पहिरीं ख़ासियत हूंदी आहे शिकिलुनि जी। इन में असां ॾिसी सघूं था चोरस, मुस्ततील, ट्रायंगल, हेक्सागोन, सर्किल वग़ैरह अची था वञनि। ॿियो शिकिलुनि जी ख़ासियत हूंदी आहे साइज़ हुनजी, यानी हुनजी माप, कद बुत या कथ। जीअं कुंडुनि जी माप थी अची वञे, पासनि जी माप थी अची वञे, गोल लाइ कतुर थो अची वञे।
सो इहे जामेट्री जी शिकिलुनि जूं मापूं हूंदियूं आहिनि, जेका हुनजी ॿी ख़ासियत आहे। ऐं टीं ख़ासियत शिकिलुनि जी छा हूंदी आहे? कलर और टेक्सचर, यानी हुनजो रंग रूप। रंग थी सघे थो गुलाबी, नीरो, साओ, ॻाढ़ो, पीलो। बनावट में कहिड़ी क़िस्म जी हूंदी, छुहाई कहिड़ी हूंदी, उणत कहिड़ी हूंदी, नमूनो कहिड़ो हूंदो, इहो सभु हुन में टेक्सचर में था अची वञनि। हीअ थिया कलर्स ऐं हीअ थिया असांजा टेक्सचर्स। हाणे असां साइज़ खे त मापे सघूं था जामेट्री जा टूल्स इस्तेमालु करे, कुंड माप ऐं स्केल वग़ैरह इस्तेमालु करे असां कुंडू मापे सघूं था, पासा मापे सघूं था, गोल जो कतरो मापे सघूं था। हीअ शिकिल त असांखे नज़र अची थी वञे त कीअं आहे। भला रंग असां कीअं मापींदासीं? छा रंग मापण जो को तरीक़ो आहे? भलो रंग बि अदद सां लाॻापियल हूंदो आहे। जेका तव्हां ॾिसो त हर रंग जो जेको हीउ रंग मतिलबु हिते क्रॉस में अचे पियो थो, उनजो अदद ई आहे, उनखे एक्स नंबर आहे। उन में ॾिठो ईंदो आहे त केतिरो रेड आहे, केतिरो ग्रीन आहे, केतिरो ब्लू आहे, ऐं रंग जो बि हिकिड़ो अदद हूंदो आहे। छुहाई या बनावट उनखे या नमूने खे चइजे त उन्हनि जा बि नंबर हूंदा आहिनि। जंहिंखे असां खुरदुरे वधीक हूंदो त उनजो नंबर वधीक हूंदो, लसो हूंदो त उनजो नंबर घटि हूंदो। सो अहिड़ी तरह सां हर शइ खे असां मापे सघूं था अदद सां, अंग सां। ख़ासियत मुताबिक़ जामेट्री जे शिकिलुनि जी भेट कंदासीं त असां छा भेटींदासीं? उनजी शेप, उनजी साइज़ ऐं कलर्स और टेक्सचर्स। इहे हिन जूं प्रॉपर्टीज़ आहिनि जेके असां भेट कंदासीं। उन हिसाब सां कंपेरिज़न स्टेटस लिखंदासीं त छा असांखे मिलियो। हाणे उहे शिकिलूं जंहिंमें साॻी शेप हुजे, साॻी साइज़ हुजे ऐं साॻियो कलर या टेक्सचर हुजे, उनखे असां हू बहू या आइडेंटिकल चवंदा आहियूं। यानी सेम शेप, सेम साइज़ ऐं सेम कलर और टेक्सचर, उहे आइडेंटिकल थियूं। पर जेकॾहिं कंहिं शिकिल में शेप ऐं साइज़ त बिल्कुलु साॻियूं हुजनि, पर कलर या टेक्सचर मुख़्तलिफ़ हुजे, त उहे खे असां कांग्रुएंट चवंदा आहियूं, या ठहकंदड़, या जामेट्री जे जेको इस्तिलाह आहे उहो आहे यकसां। कांग्रुएंट खे असां यकसां चवंदा आहियूं, जंहिंमें शेप ऐं साइज़ सेम हुजनि, बाक़ी कलर ऐं टेक्सचर साॻियो बि थी सघे थो, मुख़्तलिफ़ थी सघे थो। अहिड़ी तरह जेकॾहिं रुॻो शेप साॻी हुजे ऐं साइज़ बि मुख़्तलिफ़ हुजे ऐं कलर बि मुख़्तलिफ़ हुजे, त उनखे असां हिक जहिड़ियूं या सिमिलर चवंदा आहियूं। पर जेकॾहिं इहे सभु शयूं मुख़्तलिफ़ आहिनि त उनखे असां डिफरेंट शिकिलूं चवंदा आहियूं। पोइ जेकॾहिं असांजी टेक्सचर साॻियो हुजे तॾहिं बि उहे मुख़्तलिफ़ थींदियूं, छो त शेप ऐं साइज़ हुन जूं मुख़्तलिफ़ थींदियूं। हाणे असां जामेट्री जे शिकिलुनि जी भेट जूं वसूं बयानु करे सघूं था। उहे शिकिलूं जेके डोल यानी शिकिल ऐं शबीह में ऐं माप में साॻियूं हुजनि, उहे यकसां हूंदियूं आहिनि। उहे रंग रूप में मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं। उहे शिकिलूं जेके डोल यानी शिकिल ऐं शबीह में साॻियूं हुजनि, उहे हिक जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। उहे रंग रूप ऐं माप में मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं। Two or more geometrical figures are said to be congruent if these have exactly the same shape and same size. The symbol stands for its congruent to. इनखे असां पढ़ंदा आहियूं congruent to. Two or more geometrical figures are said to be similar if their shape is same. The similarity of the geometrical figures is represented by the symbol, ये जेको निशान आहे ईअं लहर जो, उनखे हिन में इक्वल जी साइन जे मथां लहर आहे त मतिलबु कांग्रुएंट आहिनि, ठहकिया कंदड़ आहिनि या यकसां आहिनि। पर जेकॾहिं रुॻो लहर जो निशान आहे त उहो असांजो मतिलबु आहे त सिमिलर आहिनि या हिक जहिड़ियूं आहिनि। सो असां ॾिठो त यकसां शिकिल में शिकिल शबीह ऐं माप ॿई साॻियूं हूंदियूं आहिनि, पर हिक जहिड़ियुनि में रुॻो शिकिल शबीह साॻी हूंदी आहे। उनजे करे असां चई सघूं था त ऑल congruent shapes are similar to, यानी सिमिलर हूंदा तॾहिं congruent हूंदा। हाणे असां सम्झी वियासीं त यकसां शिकिलियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं हिक जहिड़ियूं शिकिलियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, यानी कांग्रुएंट कहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं सिमिलर कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। अचो त हाणे असां एक्सरसाइज़ 10.2 जो क्वेश्चन 3 करे ऐं पंहिंजी ॼाण खे थोरो पको कयूं। Look at the graph and consider figure P, Q and R and answer the following. यानी हिननि टिनि शिकिलुनि खे P, Q ऐं R खे ॾिसणो आहे गौर सां, ऐं हिते जेके सुवाल ॾिनल आहिनि उनजा जवाब लिखणा आहिनि। हाणे P ऐं Q जेकॾहिं असां ॾिसूं त जेकॾहिं मां हिन P खे ईअं फेरायां त इहे Q वांगुरु थी वेंदी, छो त हिते हिकु आहे, हिते ॿ आहे ऐं हिते 4 आहे। 1, 2 ऐं 4, सो इहे ॿई असां चई सघूं था त कहिड़े क़िस्म जूं आहिनि। पर आर खे जेकॾहिं असां ॾिसूं त आर में हिते 2 आहिनि, हिते हिकिड़ो खानो आहे, हिते 3 खाना आहिनि त हिते रुॻो 2 खाना आहिनि, हिते 4 खाना आहिनि त 1, 2, 3, 4, 5, 6 खाना आहिनि। सो हाणे असां इहे टिनी शिकिलुनि जूं ख़ासियतूं ॾिसी वरितूं। अचो त हाणे असां सवालनि जा जवाब लिखूं।
His figure P the same shape as figure R. P ऐं R जी शेप साॻी आहे. डोल साॻियो आहे. डोल साॻियो कोन्हे छो त हीअ तव्हां वधीक थुल्ही आहे, हितां घटि थुल्ही आहे. हुनजो जवाबु थींदो नो. Here's the figure P the same size as figure R. P ऐं R जी साइज़ साॻी आहे. हीअ 4 आहे ऐं हिते असां वठो त 4 खां वधीक 6 आहे. सो इहो बि नो थींदो. आर दे कॉन्ग्रुएंट? हिननि जी न को शेप साॻी आहे, न को साइज़ साॻी आहे, त ज़ाहिर कॉन्ग्रुएंट कोन हूंदियूं, डिफरेंट हूंदियूं, ऐं आंसर थींदो नो. आर दे सिमिलर? सिमिलर बि कोन्हनि छो त हितां हीअ थुल्ही आहे ऐं पर हितां जेको आहे थुल्ही कोन्हे, हुनजे करे सिमिलर कोन्हनि, हुनजे डोल में फ़र्क़ु आहे. सिमिलर बि कोन्हनि छो त शेप हिकु जहिड़ी कोन अथनि. What is the relation of figures P and Q? P ऐं Q शिकिलुनि में कहिड़ो पाण में तालुक़ु आहे? असां ॾिठो त जेकॾहिं P खे असां ईअं फेराईंदासीं त Q थी वेंदी. सो असां चई सघूं था त P ऐं Q जेके आहिनि ठहकंदड़ आहिनि, यानी यकसां आहिनि या उहे कॉन्ग्रुएंट आहिनि. हे कॉन्ग्रुएंट फिगर्स चवंदासीं. ॿारो इन ते असां पंहिंजे